वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सऊदी अरब के दौरे जो टियों ॾींहुं रियाज़ में वज़ीर आज़म जी आलमी इक़्तिसादी फोरम के मौक़े ते बिल गेट्स सां मुलाक़ात। बिल गेट्स तरफ़ां शहबाज शरीफ की कारकर्दगी जी वाखाण। बिल गेट्स जो चवणु आहे त शहबाज शरीफ की अॻवानी में पोलियो के ख़ात्मे वारो प्रोग्राम बेहतरीन अंदाज़ में हलायो वियो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं गेट्स फाउंडेशन के मज़बूत भाईवारी यकीनी बणाइण लाइ कमु जारी रखियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बिल गेट्स के ॿीहर पाकिस्तान के दौरे की दावत ॾिनी। रियाज़ में आलमी इक़्तिसादी फोरम के साइड लाइन ते नायब वज़ीर आज़म और पडेही वज़ीर इसहाक डार जी मलेशिया के पडेही वज़ीर मोहम्मद अल अमीन से मुलाकात। बिन्ही मुल्कन विच में व्यापारी और इक़्तिसादी मामलन के हथी वठण ते इतफ़ाक़। पडेही वज़ीर इसहाक डार मलेशियन हम मनसब के पाकिस्तान के दौरे की दावत पिण ॾिनी। बिन्ही पडेही वज़ीरन OIC के जंग सठल फ़लस्तीन के पुरअमन हल ते ज़ोर भरियो। IMF पारां पाकिस्तान लाइ $1 अरब 10 करोड़ की आख़िरी किस्त की मंजूरी जो इम्कान। IMF के एग्जीक्यूटिव बोर्ड जो इजलास अज वॉशिंगटन में थींदो, जंहिंमें स्टैंड बाय अरेंजमेंट तहत पाकिस्तान लाइ $1 अरब 10 करोड़ की आख़िरी किस्त जारी कई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की रियाज़ में IMF की मैनेजिंग डायरेक्टर से मुलाकात। हिक ॿिए कर्ज़ प्रोग्राम ते ख़यालन की ॾेवट कई वई। शहबाज शरीफ पारां क्रिस्टलिना जॉर्जिवा के पाकिस्तान के दौरे की दावत। अमरीका जो सियासी मामलन बाबत वक्ती नायब सेक्रेटरी जॉन बॉस अज ॿिनि ॾींहनि जे दौरे ते इस्लामाबाद पहुची रहियो आहे। दौरे जो मक़सद बितरफ़न लगापन ऐं गॾियल इलाक़ाई सलामती जे मुफ़ादनि ते ख़यालनि जी ॾेवट करणु आहे। अमरीकी पडेही खाते मूजिब जॉन बॉस दौरे दौरान सीनियर पाकिस्तानी अमलदारनि सां मुलाक़ातूं कंदो। मुलाक़ातुनि जो मक़सद अमरीका पाकिस्तान भाईवारी फ्रेमवर्क तहत ख़िते ऐं बितरफ़न मसइलनि खे हल करणु आहे। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह पोलियो का बचाव वारी मुहिम जो इफ्तिताह करे छॾियो। वडे वज़ीर कराची के इलाइक़े गुलशन आका खेल ऐं गडाप में ॿारनि खे पोलियो का बचाव जा फुड़ा प्यारे इफ्तिताह कयो। मुराद अली शाह चवे थो पोलियो मुहिम 24 ज़िलनि में शुरू थी चुकी है। मुहिम दौरान 80 लख ॿारनि खे पोलियो का बचाव जा फुड़ा प्यारिया वेंदा। पोलियो टीम की हिफ़ाज़त लाइ 4000 खां वधीक अहलकार साण गॾु हूंदा। सेहत वारी वज़ीर अज़रा पेजहो, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह ऐं ॿिया वॾे वज़ीर सां गॾु हुया। सिंध के वडे वज़ीर सैयद मुराद अली शाह से क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि के मेंबरनि जूं धारदार मुलाक़ातूं। वडे वज़ीर सां ॼाम करीम बिजार, निसार खोड़ो, ॼाम महताब डहर मुलाक़ातूं कयूं। चूंडियल नुमाइंदनि वडे वज़ीर के पंहिंजे तबक़नि के मसइलनि ऐं तरक़ियाती कमनि के हवाले से आगाही ॾिनी। वडे वज़ीर पारां चूंडियल नुमाइंदनि के तरक़ियाती कमनि के मयार ऐं वक़्त सिर मुकमल थियण ते मुतहरिक थियण की हिदायत। हैदराबाद में ज़मीन के तकरार से पठान बिरादरी के 2 धुरियुनि में झेड़ो, एक ॼणो क़तल, 3 ज़ख़्मी। पुलिस मूजिब साइट एरिया थाने की हद मुर्शिदाबाद में पठान बिरादरी के 2 धुरियुनि में ज़मीन के तकरार से झेड़ो थियो। ईद नज़ीर नाले शख्स मारिजी वियो। 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। झेड़ींदड़ धुरियूं पाण में सोट आहिनि। मक़तूल जो लाश अस्पताल मुंतकिल, धुरियुनि में छिकतान।